बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, हमारे कैमरे हुसैन अकेडमी ते खुश आमदीद चाहिए। तो प्यारे दोस्तों, असांजी अकेडमी जी पहिरीं वीडियो आहे जेका असां ग्रामर बाबति ठाही आहे। त ग्रामर खे ॼाणणु चाहियूं त ग्रामर आहे छा, ऐं असांजी इहा ई कोशिशि हूंदी त ग्रामर में जेको आहे कॉन्सेप्ट क्लियर करूं, को बि रटो न हणूं। त दोस्तों अचो था ॼाणूं था त ग्रामर आहे छा। दोस्तों ग्रामर अंग्रेज़ी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे व्याकरण, ऐं अरबी ॿोलीअ में उनखे चइबो आहे सरफ़ हो। असांजी हाणे डेफिनेशन तरफ़ वधंदासूं। द रूल एंड रेगुलेशन ऑफ एनी लैंग्वेज दैट इज़ कॉल्ड ग्रामर, यानी कंहिं बि ॿोलीअ जे क़ाइदनि ऐं क़ानूननि खे ग्रामर चइबो आहे। ऐं असां ग्रामर खे ईअं बि पढ़ी सघूं था त उहो इल्मु जंहिं तहत कंहिं ॿोली खे परखे सघे। मतिलबु जेके बि दुनिया में ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं पियूं, उन्हनि खे जंहिं इल्मु ज़रिए असां परखे सघूं, सुञाणे सघूं, त उन खे ई ग्रामर चइबो आहे। ऐं मतिलबु जेकियूं बि ॿोलियूं आहिनि दुनिया में ॻाल्हायूं वञनि थियूं, उन्हनि जेका क़ाइदा ऐं क़ानून आहिनि, दरअसल उन्हनि खे ई ग्रामर। तमामु ई ईज़ी आहे, हिन में का बि डिफ़िकल्टी न आहे। असां जेको आहे पंहिंजे नेक्स्ट टॉपिक तरफ़ वधंदासीं, जेको आहे पार्ट्स ऑफ स्पीच, यानी ॻाल्हाइण जा लफ़्ज़। देयर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच। टोटल 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहिनि, यानी ॻाल्हाइण जा लफ़्ज़ आहिनि। नोन मतिलबु त इस्म, प्रोनोन मतिलबु त ज़मीर, वर्ब यानी फ़इल, एडजेक्टिव यानी सिफ़त, एडवर्ब यानी ज़र्फ़, प्रीपोजिशन यानी उर्फ़ जर, कंजक्शन यानी उर्फ़ जुमिलो, ऐं इंटरजेक्शन मतिलबु उर्फ़ निदा। ऐं असां हर हिकु यानी 1 बाय 1 करे डिफ़ाइन जेको आहे करण जी कोशिशि कंदासीं। फ़िलहालु हेसि ताईं ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़। ऐं अव्हांजी चैनल खे सब्सक्राइब कंदा, ऐं अव्हांजी वीडियो ॾिसण जी तमामु वॾी महिरबानी। थैंक यू वेरी मच।